नाज़रीन, ठट्टो मां रिपोर्टर लखा ॾिनो झिरकाई जी रिपोर्ट मुताबिक़ अलहाज सैद एजाज़ शाह शिराज़ी जी यादि में झिरक साइड नाइट क्रिकेट टूर्नामेंट जे फाइनल मैच में झिरक सिटी क्लब जे शानदार कामयाबी खां पोइ झिरक सिटी जी टीम जूं दावतूं शुरू थी वियूं। सरदार हिम्मत अली सोलंकी पारां सोलंकी हाउस ते झिरक सिटी जी टीम खे आजाणो ॾिनो वियो, जंहिंमें कोच लखा ॾिनो झिरकाई, कैप्टन इम्तियाज़ शोरो, नाइब कैप्टन मुनव्वर नाखो, जुनैद समो, इमरान शोरो, अल्लाह ॾिनो नाखो, एहसान समो, वकास समो, मुनव्वर झरको, तौफ़ीक़ समो, बशीर बुकेरो, अलाउद्दीन समो, हारिस समो ऐं ॿियनि शिरकत कई। उन्ही ते सरदार हिम्मत अली सोलंकी पारां खे अजरकनि जा तोहफ़ा पेश कया, जॾहिं त उन्ही मौक़े ते सरदार हिम्मत अली सोलंकी चयो त झिरक सिटी जी टीम टूर्नामेंट में ज़बरदस्त रांदि जो मुज़ाहिरो करे फाइनल मैच में पहुची हाजी हाशिम जी टीम खे शिकस्त ॾिनी, दिलि ख़ुशि करे छॾी। फाइनल मैच में टीम जे कैप्टन इम्तियाज़ शोरो बहितरीन आख़िरी ओवर करे टीम खे फ़तेह ॾियारी, जंहिं ते पूरी टीम खे ख़ासि करे टीम जे कोच लखा ॾिनो झिरकाई खे मुबारकूं ॾियां थो ऐं उमेद करियां थो त हर टूर्नामेंट में बहितरीन रांदि जो मुज़ाहिरो करे झिरक सिटी जो नालो रोशन कंदा।